हाणे पीरवसण खां अफ़सोसनाक ख़बर आहे त पीरवसण भरिसां बहिराण हाईवे रोड ते बाग बिचरा स्टाफ भरिसां कमनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में पीरबख्श जलालाणी वासी ट्रैक्टर ड्राइवर 45 साला गुलखान खास केली ऐं 35 साला किलिंडर एजाज कंबराणी फौत थी विया आहिनि। फौतियुनि जा मड़ के ठरी मीरवा अस्पताल आंदा विया आहिनि, जॾहिं त ज़रूरी कार्रवाई बाद फौतियुनि जा मड़ वारसनि हवाले कया विया आहिनि ऐं फौतियुनि जा लाश घर पहुचण ते को राम बची वियो आहे। खुशखबरी तव्हांजे पंहिंजे शहर कासमाबाद में सुमरा वॉलपेपर पीवीसी पैनल शॉप ॾेई रहियो आहे। कासमाबाद, लतीफाबाद, टंडोडाम ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मयारी ऐं बहितर सर्विस। राब्ते लाइ राजधानी सुमरो फोन नंबर 0333370251 033337078866। नोट व्हाट्सएप पिण साॻी नंबर ते आहे।